अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। तव्हांखे मां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में भली कार चवां थो। दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे। बादशाह शतरंज जॾहिं खेॾंदा आहिनि त हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा आहिनि। उहो पंहिंजी फ़ौज खणींदो आहे, उहो पंहिंजी फ़ौज खणींदो आहे ऐं फतह खे हिकिड़े खे मिलंदी आहे। छो त शतरंज बादशाही रांदि आहे। बादशाही मिज़ाज रखंदड़ माण्हू शतरंज खेॾंदा आहिनि ऐं उन ज़माने जे बादशाहनि जे लाइ चयो वेंदो आहे त हू अक्सर पंहिंजी हुकूमत ऐं पंहिंजे रह जो हाल वठण जे लाइ राति जो वेस मटाए आम माण्हूअ जो वेस पाए ऐं शहर ऐं घिटियुनि में घुमंदा रहंदा हुआ त असांजी रह असांजे लाइ छा थी चवे। अहिड़े क़िस्म जा बादशाह बि गुज़रिया आहिनि। पर असांजो जेको प्रोग्राम शतरंज आहे इन में बि ॿ बादशाह हूंदा। हिकिड़ो बादशाह असांजो आर्टिस्ट हूंदो आहे, हिकिड़ो बादशाह मां फ़क़ीर यानी जेको होस्ट आया हिन प्रोग्राम जो असलम भुट्टो। ऐं असांजे हिन शतरंज प्रोग्राम जो जेको आर्टिस्ट बादशाह आहे उहो वाक़ई बादशाह आहे, पंहिंजी फ़न जी दुनिया जो बादशाह आहे। फ़र्क़ु इहो आहे त उन ज़माने जा बादशाह वेस मटाए को आम माण्हू थी घिटियुनि में ऐं शहरनि में निकिरंदा हुआ माण्हुनि जो हाल वठण जे लाइ। ऐं असांजो हीउ बादशाह जेको आहे सो ही वरी ज़नाना लिबास पाए ऐं घिटियुनि ऐं शहरनि में हलियो वेंदो। ऐं पोइ ज़ाहिर आहे जॾहिं का औरत ख़ूबसूरत औरत घिटियुनि मां लंघे शहर में अचे त पोइ माण्हू उनखे ॾिसंदा रहंदा आहिनि ऐं पोइ उन सां दिलि जूं ॻाल्हियूं बि कंदा आहिनि। सो दोस्तो, दिलि जूं ॻाल्हियूं करण जे लाइ असां अॼोको जेको असांजो बादशाह आहे उहो ॾिसी तव्हांखे ॾाढी ख़ुशी थींदी, तव्हां इंजॉय बि कंदो। ऐं मां हाणे हिनखे छा चवां, छो त ज़नानो लिबास ई पाईंदो आहे ऐं ज़नानो आवाज़ बि कढंदो आहे। यानी ही ट्विन आहे, यानी हे बादशाह बि आहे त बादशाहज़ादी बि आहे। तव्हां यकीनन सम्झी विया हूंदो त ही असांजो जेको अॼोको बादशाह या असांजी जेका बादशाहज़ादी आहे इहा आहे फ़ज़ीलत बेगम। ऐं फ़ज़ीलत बेगम केरु आहे मूंखे ॿुधाइण जी का ज़रूरत कान्हे का। उनजी पंहिंजी हैसियत आहे, पंहिंजो नालो आहे, उनजो पंहिंजो हिकिड़ो स्टेटस आहे ऐं जेको सॼे सिंध में सॼे पाकिस्तान में सुञातो वञे थो। ऐं हीअ फ़ज़ीलत बेगम कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। जिते वेंदी आहे मेलो उनजे नाव ते हलंदो आहे। तव्हां यकीनन सम्झी विया हूंदो त फ़ज़ीलत बेगम केरु आहे। ऐं फ़ज़ीलत बेगम असांजो दोस्त आहे ज़ाकिर शेख खे घुराइण खां अॻु में मां सिर्फ़ु तव्हांखे हमेशह वांगुरु इहो ई चवंदो आहियां, असां हिकिड़ो नंढो ब्रेक वठूं था। वेलकम बैक दोस्तों, तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर असां भली कार चऊं था पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त मूंसां गॾु अॼु फ़ज़ीलत बेगम मौजूदु आहे। ऐं यानी फ़ज़ीलत बेगम थी ॼणो की असांजी बादशाहज़ादी थी, छो त हूअं असां जेको आहे सो प्रॉपर जॾहिं बादशाहज़ादी खे घुराईंदा आहियूं त बादशाहज़ादी हूंदी आहे, पर हिन में बादशाह बि आहे त बादशाहज़ादी बि आहे। असां सां गॾु मौजूदु आहे ज़ाकिर शेख। तव्हांखे असां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम में वेलकम चऊं था। थैंक यू सर, थैंक यू। तव्हां मूंखे यादि कयो, तमामु घणी ख़ुशी थी मूंखे। तव्हां असांजा सीनियर आहियो, लेजेंड आहियो। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां फ़ज़ीलत खे किथे छॾे आहियो? फ़ज़ीलत अॼुकल्ह पंहिंजे फ़ज़ीलत में न आहे, तंहिंजे करे हुनखे फ़िलहाल छॾे आया आहियूं। माशाअल्लाह। अॼु तव्हां वटि ज़ाकिर आयो आहे, फ़ज़ीलत बि अची वेंदी। हा बिल्कुलु। अच्छा ज़ाकिर, इहो ॿुधायो त तव्हांजो तालुक़ु सखर सां आहे? जी बिल्कुलु। ऐं शादियूं तव्हां घणी कयूं? शादी सर हिकिड़ी कई आहे। हा, हिकिड़ी कई आहे। हेॾो अरसो थियो आहे, तव्हांखे ॿी बि करणु खपंदी आहे। ख़ैर उन सां पोइ बाद में ॻाल्हायूं था। इहो ॿुधायो त फ़ज़ीलत घणी शादियूं कयूं? फ़ज़ीलत 2 शादियूं कयूं आहिनि। फ़ज़ीलत 2 शादियूं कयूं। चलो, फ़ज़ीलत जी 2 शादियुनि ते बि अचूं था। मूंखे इहो ॿुधायो त तव्हां घणा माण्हू ईंदा आहिनि TV चैनल्स ते एक्टिंग करणु या डायरेक्शन करणु या लिखण जे हवाले सां ईंदा आहिनि, तव्हां कहिड़े हवाले सां टीवीअ जो रुख़ कयो? मां सर टीवी जो रुख़ कयो एज़ ए मेकअप आर्टिस्ट। मेकअप आर्टिस्ट तव्हां पंहिंजी कैरियर जो आगाज़ कयो? जी। इहो कैरियर शुरू थियण खां अॻु में तव्हां सखर जेके बहिराण मर्कज़ में को ब्यूटी पार्लर हूंदो
जी उते बि तव्हां कमु कयो जी जी बिल्कुलु। ऐं चयो वञे त तव्हां उते सिर्फ़ु इन लाइ कमु कयो जो ब्यूटी पार्लर में सुहिणी सुहिणी छोकिरियूं कमु कंदियूं। सर नहीं इहो ब्लेम आहे। ब्लेम न आहे, छा आहे जो तव्हां में जेका निस्वानियत मौजूदु आहे, यानी हिकिड़ो हूंदो आहे न मर्द हूंदो आहे, यानी उनखे चवंदा यार मर्द आहे, यानी मतिलबु फील थींदो आहे त भई मर्द आहे, पर्सनैलिटी मर्द जी आहे। जी जी तव्हांखे ॾिसी उन ज़माने में, अॼु हाणे त तव्हां थोरो हैवी थी विया हो, मतिलबु वधीक सिहतमंद थी विया हो, उन ज़माने में तव्हां ॾाढा ख़ूबसूरत ऐं वज़न में बि तव्हां बिल्कुलु पूरा हुयो ऐं माण्हू तव्हांखे ॾिसंदा त असां ख़ुदि माण्हुनि जो ध्यानु छिकिजी वेंदो तव्हां ॾे, ऐं तव्हां में वरी जेका निस्वानियत हूंदी उहा अजीब तव्हांजी बॉडी लैंग्वेज ऐं इहो त जॾहिं तव्हां ब्यूटी पार्लर वारनि खे चयो त मां तव्हां वटि कमु थो करणु चाहियां, त हुननि बि चयो त को मसइलो न आहे, छो त तूं अधु छोकिरे त तूं हूअं ई आहे। जी जी ईअं वियो। हा बिल्कुलु। ऐं पोइ जॾहिं तव्हां वरी ब्यूटी पार्लर जॉइन कयो ऐं ख़ूबसूरत छोकिरियूं तव्हां ॾिठियूं त उहो जवान कीअं हो, थोरो मूंखे ॿुधायो। सर असल में छा आहे त ब्यूटी पार्लर में या मेकअप आर्टिस्ट तक़रीबन तव्हां ॾिठा हूंदा उन्हनि में इहा शइ हूंदी आहे ऐं न बि हूंदी आहे त करणी पवंदी आहे। वार वॾा रखंदा, पोनी करे छॾींदा, कन में वाली पाईंदा ऐं थोरो घणो काई बि लेडीस हूंदी हुन सां ईअं करे ॻाल्हाईंदा त उहो जेको तकलीफ़ न कंदी असां खां, उहो चवंदी त न बसि ठीकु आहे ही। ऐं जेको मुछड़ हूंदो हो ईअं करे चवंदो वे मेकअप कयां, उहो चवंदी न असां पाण थी कयूं हिन करे कराईंदा। अच्छा, अजीब सूरत हाल मूंखे हिकिड़ी सम्झ में पई अचे, तव्हांजो पार्लर राति जो कहिड़े वक़्तु बंदि थींदो हो? सर उन टाइम में त 7 बजे बंदि थी वेंदो। 7 बजे बंदि थी जी। यानी जेकॾहिं सियारे जो मौसम हुजे 7 बजे बंदि थी वञे हा त तव्हांखे निकिरंदे निकिरंदे 8 त थी विया हूंदा। जी ठीकु आहे न। ऐं जॾहिं तव्हां वेंदा हूंदव त कॾहिं ईअं थियो त को माण्हू तव्हांजे कट लॻो हुजे, छो तव्हांजी निस्वानियत खे ॾिसी ईअं थींदो आहे न त माण्हू वणंदो आहे कंहिंखे, हा जी त उहो पोइ माण्हू उन ते कट लॻंदो आहे त यार अॼु हिनखे जेको रस्ते में किथे न किथे फसाईंदुसि मां पासो जो। हा, त यानी ईअं को थियो अहिड़ो? हा बिल्कुलु थियो। अच्छा। मुंहिंजो जेको आहे रक्षा वारो रखियलु हुयो उहो 7 बजे अची वेंदो हो ऐं वाक़ई में मूं जॉब पार्लर जी कई, कोर्स त मां हितां ई कयो कराची मां, त वाक़ई हिकिड़ी लेडीस वांगुरु सुबुह जो 11 बजे वेंदो हुउमि, शाम जो 7 बजे रक्षा वारो अची वेंदो, उहो पार्लर जे दरवाज़े ते ईंदो, हुन में चढ़ी वेंदो हुउमि। त पोइ ईअं बाइक ते हिकिड़ो कॾ लॻो, वरी जॾहिं मां स्टॉप ते लथमि त मूंखे वरी वैन में वञिणो पवंदो हो, त पोइ हू पासे मां हिकिड़ो पिस्टल कढी मूंखे ॾेखारणु लॻो मूंसां दोस्ती रखंदे या न रखंदे। त उन महिल बि मां इहो ई आवाज़ कढी हरकत कई, मां तोसां दोस्ती न रखंदमि। अच्छा, तव्हां उन वक़्तु उन ई आवाज़ में? हा, इहो आवाज़ मां स्टार्ट कयो जॾहिं फ़ोन अची वियो, मोबाइल फ़ोन। अच्छा, मोबाइल फ़ोन। ऐं उन टाइम ते जेको आहे मां मतिलबु पंहिंजी इहे सिंधी मीडिया स्टार्ट थी वई हुई, कंहिं शूट ते हुयमि त राति जो 2-2 बजे नए नंबर तां कॉल आई त कुझु असांजूं आर्टिस्ट बि वेठियूं हुयूं, त मां ईअं मज़ाक कई, फ़ोन खणी कयमि, हैलो जी केरु? त हुन चयो मूंसां ॻाल्हायो, मां फ़ोन बंदि करे छॾियो, बिल्कुलु फ़ोन बंदि करे छॾियो, ऑफ करे छॾियो। पोइ सर उहो फ़ोन मां सुबुह जो खोलियो 9 बजे, वरी बि हुनजी कॉल आई ऐं पोइ मुसलसल मां हुन सां तक़रीबन 3 साल ॻाल्हायो। ओके। अच्छा, मूंखे इहो इन आवाज़ में। ओके, मूंखे इहो ॿुधायो त जंहिं तव्हांखे पिस्टल ॾेखारियो, हा, जेकॾहिं हाणे मां उहो तव्हांखे रुॻो पिस्टल ॾेखारियां ऐं उन ई अंदाज़ में चवां ऐं तव्हां उन अंदाज़ में जेको अंदाज़ तव्हां उनखे चयो हो उहो तव्हां रिपीट करे सघो था न? सर इलाही साल थी विया, हुन महिल असांजी जवानी बि न हुई, ॾाढी मुछ बि न हुई। न, पर उहो आवाज़ त हुयो न? हा, आवाज़ हुयो, उहो अंदाज़ बि हुयो ऐं उहो अंदाज़ अॼु बि आहे तव्हां वटि। हा, अंदाज़ ठीकु आहे न। त तव्हां थोरो तयारु थियो। हा, हाणे तव्हां जहिड़ो खे रक्षो तव्हांजो अची बीठो आहे ऐं तव्हां लहण जी कयो था त मुंहिंजी गाड़ी भरिसां अचे थी ऐं मां पिस्टल कढियो, हेॾे चाल ॾे, हे ॾिसंदो पिस्टल, मूंसां दोस्ती रखंदे? दोस्ती त तोसां कॾहिं बि न रखंदमि, छो मूं में ॼण तव्हां चाहियो ईअं न कर, मां ख़ुशि करे छॾींदुमि। एतिरो टाइम न थियो, मां हली वियुमि, गाड़ी में चढ़ी वियुमि, रक्षा महिल ई ॿ जुमला चई मां वरी गाड़ी में वञी वियुमि। ओके ओके हाणे उते त उहो कुझु न पियो चई सघे गाड़ी। ओके, ठीकु आहे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त जॾहिं तव्हां ब्यूटी पार्लर में कमु कयो पिए त उते अट्रैक्शन घणो हूंदो आहे? ज़ाहिर आहे ख़ूबसूरत छोकिरियूं, नौजवान छोकिरियूं कमु कंदियूं,
ऐं तव्हां बेसिकली मर्द त हुयो जी जी पर दिलि तव्हां वटि जेका आहे सा उहा निस्वानियत वारी हुई, पर कॾहिं कॾहिं उन निस्वानियत वारे दिलि में उहो मर्दानगी बि थोरो कर खणंदी हुई, बिल्कुलु। त उते कंहिंसां दिलि लॻी, को रोमांस या को इश्क या को अहिड़ो को लम्हो को पैदा थियो? सराह दिलि लॻी, छोकिरी हुई उन सां दिलि लॻी। ज़ाहिर उते छोकिरियूं कमु कंदियूं। हा, ऐं शादी करण जो इरादो हुयो, 8 साल जेको आहे हुनजो इंतज़ारु कयो ऐं शादी पोइ न थी सघी। यानी 8 सालनि ताईं तव्हां मिलंदा बि रहिया हूंदो? इंतज़ारु कयो, तव्हां मिलंदा बि रहिया हूंदो? न ईअं गिफ्ट वग़ैरह हिक ॿिए खे ॾींदा हुआसीं, बाक़ी ॻाल्हियूं फ़ोन ते थींदियूं, हू फ़ोन हूंदो हुयो अच्छा, इहो हुन चक्री वारो। चक्री वारो। अच्छा, इहो ईअं थियो त तोखे मां हासिल त न करे सघियुसि, लेकिन 2 क़दम तोसां गॾु त हली सघियो, इहो ईअं ई थियो? पर हिकिड़ी हुनजी डिमांड हुई त जॾहिं मुंहिंजी शादी थिए थी त तोखे अचिणो आहे ऐं जेको आहे मूंखे तयारु तूं करें। अच्छा, उन ज़माने में तव्हां फज़ीलत बेगम न हुयो? न, बिल्कुलु ठीकु आहे। ऐं कॾहिं मां सोचियो बि न हुयो। ऐं जॾहिं तव्हां फज़ीलत बेगम थी वियो त ॿिया त हज़ारे माण्हू तव्हांजे कॾ हूंदा ई हूंदा, त उहा ख़ातून बि तव्हांखे कॾहिं के फ़ोन ते या कहिड़े राब्ते में आई त तूं इहो रूप छो कयो आहे? बिल्कुलु आई। चई? जी जी। छा चयुसि त? मूं चयो त हीउ हिकिड़ो मां पंहिंजे बचनि जे करे कयो आहे, ऐं मां आर्टिस्ट त हुयुमि ई शुरू खां वठी, मस्ती मज़ाक कंदो हुउमि, तव्हां ई चवंदा त एक्टिंग छो नथा कयो। अच्छा, ही फज़ीलत बेगम इंतिहाई हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको असांजे मुआशरे में आम न आहे। जी जी। ईअं हुजे हा त हर को हुजे हा, ठीकु आहे न। हीउ मतिलबु जेको माण्हू जंहिंमें यानी निस्वानियत घणी भरियल आहे, हीउ माण्हू उहो ई इन खे प्ले करे सघे थो, ऐं तो में जेका निस्वानियत तूं हुनजो भरपूर फ़ाइदो वरितो। तूं बजाए उनखे सिर्फ़ु ॾिसण जे या पढ़ण जे, तूं उनखे रोज़ी जो ज़रियो बि बणायो। जी बिल्कुलु। हा, यानी इहो तूं साबित कयो त माण्हू कहिड़े बि हाल में हुजे बुख नथो मरी सघे। नथो मरी सघे। हा, बिल्कुलु। ऐं जॾहिं तव्हांखे वरी पैसनि जी ज़रूरत पवंदी ऐं ॿियो को आसिरो कोन ॾिसंदा हो त तव्हां उहो ई लिबास पहिरें, पोइ कुझु जेके सुनसान रोड हूंदा उते बि बीठा हूंदा? न, कॾहिं बि न। उहो ई न, कॾहिं बि न। जॾहिं त तव्हांखे इहो अहसासु ज़रूरु हूंदो त मां ईअं कंदुसि त मां जल्दी अमीर थी वेंदुसि। न सर, मां घर में जंहिं घर में मां जनम वरितो, तमामु सुठे घर में, उते नौकर चाकर, जॾहिं मां ब्यूटिशियन जे कोर्स लाइ निकितमि तॾहिं बि मूंखे चवनि पिया त मुंहिंजो ॾाढो पियो चए त तव्हां ब्यूटिशियन था चओ, पर खणंदे त हथ में कंहिं चई न तूं हजम थी नथो चाहे, ऐं असां न करणु ॾींदासीं। अच्छा ज़ाकिर, तव्हां हिते कराची में जे अपार्टमेंट में रहंदा आहियो? जी। ऐं इहो प्रोग्राम जॾहिं बि तव्हांजो फज़ीलत बेगम जो हलंदो आहे, सॼी दुनिया ॾिसंदी आहे, सॼो सिंध ॾिसंदो आहे? जी जी। हर घर ॾिसंदो आहे। उते तव्हांजा नेबर्स जेके आहिनि, जी जी, उन्हनि खे बि वरी आंद वांद हूंदी आहे त इन शकिल जहिड़ो हिकिड़ो मर्द जेको आहे असांजे अपार्टमेंट में, असांजे घर में बि रहे थो, नेचुरल आहे। जी जी। ठीकु आहे न। उहो ज़ाहिर आहे माई मेकअप में हूंदी आहे, विग लॻल हूंदी आहे, सुहिणा कपिड़ा माइनि वारा, नखरा माइनि वारा, ऐं वरी ज़ाकिर जेको आहे उहो सिंपल ईअं ईंदो आहे। इलाही चेंज हूंदो आहे। हा, ठीकु आहे न। त का अहिड़ी नेबर, का अहिड़ी शख़्सियत माई हुजे, मर्द हुजे, जे तव्हांखे ज़ाकिर वारे रूप में न सम्झो ऐं हुन इहो ई ॾिठो त हीअ उहा ई फज़ीलत बेगम आहे जेका मां टीवी में ॾिसंदी आहे, ऐं अचे तव्हांखे बखवायो हुजे या पकड़ियो हुजे, ईअं थियो कॾहिं? हा। कीअं, थोरो ॿुधायो। इहो ईअं त सर, त असां रिकॉर्डिंग कयूं पिया गली में, त मुंहिंजो गेट फज़ीलत बेगम वारो हुयो। इहो ई पंहिंजे मुड़ुस खे जेको ॻाल्हाईंदी त हिकिड़ी औरत निकिरी आई, अची करे ऐं मूंसां भाकुर पाए मिली न, त मां बि कैरेक्टर में, मां बि हुनखे इहो ॿुधाइण जी कोशिशि ई न कई त मां मर्द आहियां, छा आहियां। हुन अची भाकुर पाए मिलियो, मैं आपको बहुत देखती हूँ, ये करती हूँ, वो करती हूँ। मां चयो वरी महिरबानी, तव्हांजा कुर्ब, तव्हां असां सां प्यार था कयो। ऐं भाकुर केतिरो किलोज़ हुयो? इहो त तव्हां फील कयो। त ॾिसो न, जीअं असां औरतूं मिलंदियूं आहियूं, हा, जीअं असां, पर तव्हांखे त आर्टिफिशियल हुया न उहे, हा, त उन में त तव्हांखे एहसासु कोन थियो हूंदो? न, मूंखे एहसासु न थियो। अच्छा, आर्टिफिशियल सामान हूंदो आहे, पर ओरिजिनल खां वधीक सुठो हूंदो आहे। अच्छा, मतलब फीलिंग्स थींदियूं? फीलिंग्स तव्हांखे थियो? जी बिल्कुलु।
त पोइ उनखे सुबुह ते वरी जेको आहे उहो आई, असांजी रिकॉर्डिंग ख़तमु थी वियसि, बसि पंहिंजे गेटअप में अची वियासीं। त मां सुबुह जो ॿाहिरि बि मुर्गियुनि खे दाणो पियो विझां, त आई मूंखां पुछे त जेको आहे उहा अधी कारे वेई जेका ते हूंदी आहे, त मुंहिंजो अंदरि आहे शायदि मुंहिंजे वाइफ लाइ थी पुछे, वई त हुन खां पुछे त हू बाजी कारे वेई जेका ड्रामनि में कमु कंदी आहे, त हुन चयसि वञो ॿाहिरि बीठो आहे। त हू एॾो चौकिजी वई, हुन पहिरियां कॾहिं मूंखे न ॾिठो हुयो, सिर्फ़ु गेटअप में ई ॾिठो, हुन ज़ाकिर खे न ॾिठो। त पोइ जॾहिं मां हुतां गुज़रंदो हुउमि त हू वीचारी हेठि कंद करे हली वेंदी या अंदरि हली वेंदी। हाणे हुनखे इहा शइ खुटको पई करे त हीअ त वाक़ई मर्द आहे, ऐं जॾहिं गेटअप करे थो त औरत थो लॻे, मां हिन सां ईअं मिली आहियां, एॾो क्लोज़ थी, पर हुन मूंखे माई सम्झो हुयो, मां हुनजे लाइ माई हुयमि। माशाल्लाह, इहो ॾाढो ज़बरदस्त वाक़ियो आहे, पर मूंखे लॻे थो त अहिड़ा हे त ख़ैर माई हुई, तव्हांखे माई सम्झी भाकुर पातई, ठीकु आहे न, पर जॾहिं तव्हांखे मर्द, असांजी हिन सोसाइटी जा मर्द जेके का बि सुहिणी शिकिल ॾिसंदा आहिनि त तेसीं ताईं कदु कोन वराईंदा आहिनि जेसि ताईं उहो घर न हली वेंदी आहे, ठीकु आहे न। त तो जहिड़ी मतिलबु लहीम शहीम माई, बुत में बि भरियल ॾाढो ख़ूबसूरत गेटअप वे हो, त उन्हनि कहिड़ी ख़बर त हिकु मर्द हूंदो। त जॾहिं तव्हां निकिरंदा आहियो जी त अमूमन ईअं हूंदो आहे त तकड़ में तव्हां चओ यार हाणे गेटअप मां घर हली लाहियां थो, ठीकु आहे न, ऐं पोइ देरि बि थींदी हूंदी आहे, बुख बि लॻल हूंदी आहे, ऐं घर मां फोन तव्हांखे कंहिं ॿुधायो ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं थींदो आहे, मूंखे ख़बर आहे, मां पाण आर्टिस्ट आहियां, मूंखे ख़बर आहे त ईअं थींदो आहे। ऐं पोइ तव्हां ईअं निकिता हुजो, ऐं पोइ जेके असांजा रोशे वारा दोस्त आहिनि जेको पोइ ॿ ॾुक पीअंदा आहिनि त पोइ कमु शख़्सियत ॾिसंदा आहिनि त बसि पोइ आपे मां निकिरी वेंदा आहिनि, ऐं उन्हनि तव्हांखे पोइ खयो हुजे या तंग कयो हुजे, ऐं पोइ तव्हांजो छा रिएक्शन हुजे? न, मुंहिंजे अपार्टमेंट में जेको यूनियन वारो हुयो उहो मुंहिंजे घर ताईं कढायो, जॾहिं मां बि ॾिसां पियो उन महिल त ॾिसां पई गेटअप में मूंखे साड़ी पातल हुई ऐं बग़ैर आस्तीन जे इहो, त मां जीअं गाॾी मां लथमि ॿाहिरि, पोइ त तव्हांजो तबाही वारो लुक हू कढायो, ऐं जॾहिं मां घर जे भरिसां पहुतमि त मां चयोमांसि छा थियो आहे, छा ते तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु थियो आहे? त चए थो ज़ाकिर भाई तव्हां आहियो, मां तव्हां ख़बर न आहे त मां चैनल तां वापसि पियो अचां, ऐं जॾहिं बि देरि थी वेंदी आहे त पोइ मां ईअं ई अची वेंदो आहियां। पर हू ॾाढो हैरत में खाई वियो त हुन कॾहिं ॾिठो न हुयो मूंखे ईअं साम्हूं, त इहे मसइला थींदा आहिनि सर। अच्छा, मसइला त पंहिंजी जाइ ते हूंदा आहिनि, पर इन में तव्हांखे फ़ाइदा बि त आहिनि, तव्हांखे गिफ्ट बि मिलनि था, ऐं तव्हां जेको आहे सो कॾहिं बुखे पेट बि नथा सुम्हो, इहे सभु शयूं त तव्हांखे मिलनि थियूं, मुफ़्त में मिलनि थियूं न, ऐं इहो तव्हांजो क्रेडिट आहे न। इहो तव्हां माण्हुनि खे बेवकूफ़ नथा बणायो, माण्हू पाण बेवकूफ़ थी वेंदा आहिनि तव्हांखे ॾिसी, कंहिं बि माई खे ॾिसी उहे बेवकूफ़ थी वेंदा आहिनि। त फज़ीलत बेगम हीअ त हिकिड़ो करेक्टर आहे जी, ठीकु आहे न, पर तव्हां पाण कॾहिं फज़ीलत बेगम थी कंहिंखे चरियो ठाहियो, बेवकूफ़ ठाहियो? फोन ते ठाहियो? हा, फोन ते ठाहियो? फोन ते ठाहियो। चलो इहो तव्हां खां मां पोइ पुछां थो त इहो सॼो किसो पोइ कीअं थियो, छो त तव्हां यकीननि तबाही मचाई हूंदियूं ऐं कंहिं मासूम ज़िंदगी में तबाह कई हूंदियूं फज़ीलत बेगम बणिजी। फज़ीलत बेगम, हा, इहे त पोइ ज़ाकिर ॾाढो हसास आहे, ज़ाकिर नथो करे सघे। पोइ ॻाल्हि कयूं था त सीधे असां हलूं था हिकिड़े नंढड़े ब्रेक ते, वरी असां ज़ाकिर खां ॻाल्हियूं कंदासीं। वेलकम बैक दोस्तों, हिकु दफ़ो ॿीहर तव्हांखे असां भलीकार चऊं था पंहिंजे हिन शतरंज प्रोग्राम में, जंहिंमें असांजो बादशाह आबलिक बादशाहज़ादी यानी फज़ीलत बेगम मौजूदु आहे। ज़ाकिर, तव्हां सां ब्रेक ते वञण खां अॻु में असां हिकिड़ो क्वेश्चन कयोसीं त फज़ीलत बेगम बणिजी तव्हां कंहिंखे बेवकूफ़ बणायो ऐं तव्हां पंहिंजा कहिड़ा कहिड़ा मक़सद हासिल कया, केतिरो पैसो कमायो, छा छा तव्हां हासिल कयो, थोरो ॿुधाईंदा? सर पैसो त न कमायो, मूं हुन पंहिंजे माइट खे हिकिड़े खे तंग कयो ॾाढो, पर उनखे ख़बर न हुई। पोइ जेको असांजो दोस्त आहे अली रज़ा कटपर, तव्हां ख़बर हूंदी, त हुन मूंखे चयो त ईअं काफ़ी अहिड़ा छोकिरा हूंदा आहिनि जेके पाण खे नुक़सानु ॾींदा आहिनि, तकलीफ़ ॾींदा आहिनि, ख़ुदकुशी कंदा आहिनि। हुन जेको आहे पंहिंजो मथो फाड़े छॾियो त मूंसां मुलाक़ात कर। हाणे मां माई हुजां त मुलाक़ात कयां न। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई। जी जी, तूं इहो ज़िक्र कयो त, ऐं तूं शायदि अलाए मञी अलाए न मञी,
हाँ हाँ तूं असांजे हिकिड़े ख़ूबसूरत सिंधी आर्टिस्ट खे बि बेवकूफ़ बणायो हो, फज़ीलत बेगम बणिजी। मतिलबु फज़ीलत नालो तूं न खयो, तूं को बि नालो खयो, समीरीन थियो, शाज़िया थियो, फ़ौज़िया थियो, को बि नालो, ऐं तूं हुनखे गच वक़्त ताईं बेवकूफ़ बणाईंदो रहे। ऐं हुन सां जॾहिं उहो तोखे मिलण लाइ चवंदो हो त तूं चवंदे त अॼु मां हैदराबाद थी वञा, अॼु मां कराची खां ॿाहिरि आहियां, किथे बि आहियां, ऐं पोइ तूं हुनखे बेवकूफ़ बणाईंदो रहे। इहो केतिरे हद ताईं सच आहे? इहो सच आहे। सच हा उन आर्टिस्ट जो नालो नथा खणो। ऐं जॾहिं मां ॻाल्हाइणु ख़तमु कयो त पोइ मूं सिम चेंज करे छॾी, हुनखे चयो त मां दुबई थी वञा। हा हा त इहो असां उनजो ढकु रखूं था। हा रखो ज़रूरु। असांजा आर्टिस्ट बित उते आशिक़ रहिया जी। ऐं का ख़बर न आहे त हिन प्रोग्राम खां पोइ मुंहिंजो डायरेक्टर बि तोते मथां आशिक़ न थी पवे। मूंखे शक लॻे थो। त मूंखे ॿुधाए त फज़ीलत बेगम जे लाइ तव्हां का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि जेका तव्हां पंहिंजे हिन गेटअप में रखो था, जेको अट्रैक्शन थो पैदा थिए, ऐं साम्हूं वारो जेको जॾहिं तोखे ॾिसे थो त हिकदमि हिन दिलि हुनजी जेका आहे ॿाहिरि निकिरी थी अचे। सर ड्रेसिंग। बेसिकली तूं मेकअप मैन रहियो आहे। हा जंहिंजे करे हा ड्रेसिंग ऐं मेकअप बि प्रॉपर हुजणु खपे जंहिंमें। अच्छा ही त चलो ड्रेसिंग आहे, प्रॉपर मेकअप आहे, जेको बि गेटअप थिए थो, पर इन सां गॾु हिकिड़ी अदाऊं बि त हूंदियूं आहिनि न। अदाऊं हूंदियूं आहिनि, मतिलबु कंहिंखे बि हासिलु करण जे लाइ, कंहिं छोकिरे खे, कंहिं मर्द खे हिकिड़ी अदा हूंदी आहे न। नहीं नहीं ऐसे नहीं करो, इसे देखते हो मुझे बहुत अच्छी लगती हो आप, ये अदाऊं आहिनि तो वटि? साईं तव्हांखे ख़बर आहे त मां मेकअप आर्टिस्ट बि रहियो आहियां, ऐं जेके फीमेल हूंदियूं आहिनि, ज़रूरी न आहे त असांजूं आर्टिस्ट हुजनि, त उहे केतिरो वेझो हूंदियूं आहिनि मेकअप आर्टिस्ट। उहो त मूंखे बि ख़बर आहे त जॾहिं तूं फीमेल आर्टिस्ट जो मेकअप कंदो आहे, हा उहो फ्रीली चुप कई वेठी हूंदी, तूं पंहिंजो कमु कंदो रहंदो आहे। हा ऐं उहे कमु घणो कंदो आहे उहो मां नथो ॿुधायां। ऐं हाल अहिवाल बि पंहिंजा कंदियूं आहिनि, जेको फ़ोन ते ॻाल्हाईंदियूं आहिनि उहो बि मां ॿुधंदो आहियां त हे कहिड़े तरीक़े सां ॻाल्हाइनि। मूंखे इहा बि ख़बर आहे त हू तोसां पंहिंजे बॉय फ्रेंड्स जी बि ॻाल्हियूं कंदियूं आहिनि। बिल्कुलु कंदियूं आहिनि। ठीकु आहे न। ऐं उन्हनि खे इहा ख़बर आहे त जेको आहे ही अधु औरत आहे, त ही इहे असांजो हाल भाई आहे, ॻाल्हि न वेंदी ॿाहिरि। ऐं उन खां बरख़बर उहे छोकिरियूं जेके आराम सां घर हली वेंदियूं आहिनि पंहिंजी रिकॉर्डिंग ख़तमु करे, पर पोइ वरी जॾहिं ज़ाकिर वरी इहे हाल वाल जॾहिं वरी पंहिंजी जेको आहे सो संगत सां कंदो आहे, उहो हैरान थी वेंदा आहिनि, पोइ वरी उहो उन मां फ़ाइदो वठंदा न सर संगत सां न कंदो आहे, संगत सां करे बि न। अच्छा हा भरोसो कंहिंजो बि ख़बर न कजे। छोकिरियूं हेॾो पुर एतमाद हूंदियूं आहिनि हा त जॾहिं तोखां मेकअप कराईंदियूं आहिनि, हमेशह हुननि जो इहो ई चवणो हूंदो आहे त भई मेकअप जेकॾहिं जंहिं चैनल ते त मेकअप असांजो ज़ाकिर कंदो, ऐं पोइ ज़ाकिर ॾाढो ख़ूबसूरत मेकअप कंदो आहे ऐं हथनि जो ॾाढो सुठो इस्तेमालु कंदो आहे। मतिलबु मेकअप कंदे ज़ाहिर हथ हा सर वधीक ॾिसो तव्हां जेके हिकिड़ा रुमाल में वेड़े हणबा आहिनि, तव्हां ॾाढा मज़ा वरिता। न सर मज़ा न वरिता। ॾिसो हिकिड़ो हूंदो आहे डायरेक्टर, ॾिसो न कोई बि कारोबार हूंदो आहे, को बि कमु हूंदो आहे पंहिंजे फील्ड जो, हुन में माण्हू सचो थी सिंसियर थी कमु करे त उहो कामयाबु हूंदो आहे। अच्छा का बि ख़ातून शादी खां पोइ प्रेग्नेंट थी वेंदी आहे। जी फज़ीलत बेगम अॼु ताईं प्रेग्नेंट न थी आहे, छा ॻाल्हियूं उनखे जेका प्रेग्नेंट कंदियूं या को रियल बि को अहिड़ो थींदो? ॻाल्हियुनि ताईं फज़ीलत बेगम जा मुड़ुस आहिनि, रियल शादी कंहिंसां बि न आहे, थी सघे अॻिते हली कैरेक्टर में मुड़ुस चेंज थी वञे। अच्छा इहो छा किसो हुयो त हिकिड़े दफ़े अली गुल मल्ला जे इलाइक़े में उन जे घरनि जे अॻियां त हिकिड़ी का रिकॉर्डिंग पई कई, जी जी ऐं उते हिकिड़े खे मतिलबु मोज़िज़ हुया माण्हू, जी जी के एलबेत हुया या के वॉट एवर के बि हुया, जी जी उतां तव्हांखे मैसेज आयो त असां सां हिकिड़ो को सेल्फी वग़ैरह कढायो, जी ऐं तव्हां अचो मां रिकॉर्डिंग ख़तमु करे तव्हां वटि अचो, तव्हां रिकॉर्डिंग ख़तमु करे होॾे हलिया वियो, जीअं होॾे वियो त पोइ अली गुल मल्ला आयो ऐं अची तव्हांखे रड़की त इहो कारे थो वञे, उहो छा किसो हुयो? हा सर ईअं काफ़ी लेडीज़ गेटअप में सम्झंदियूं आहिनि त इहो फज़ीलत बेगम ई आहे, छो जो हेठां उहो इहो नालो न पढ़ंदियूं आहिनि त ज़ाकिर शेख बि लिखियलु हूंदो आहे। पोइ उन्हनि मिलण जे लाइ चयो त जेको आहे असां तस्वीर वस्वीर कढंदासीं, पोइ मां वञा पियो, पर उन महिल मां वञा पई त मां चयो जी अदी मां अचां थी, त पोइ उन मूंखे पोयां आवाज़ु ॾिनो त बाबा हेॾे नाहे वञिणो ऐं तूं मर्द आहीं, इन्हनि खे ख़बर न आहे शायदि,
पोइ हुननि मुंहिंजो वेही करे इंटरव्यू कयो सौराब त हीअ ज़ाकिर शेख आहे, हिनखे एतिरा ॿार आहिनि ऐं असल कची हुन कई। ओके, मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए त फज़ीलत बेगम जा त इलाही इश्क आहिनि, ठीकु आहे, जी जी। ज़ाकिर शेख जा केतिरा इश्क आहिनि? ज़ाकिर शेख हिकिड़ो इश्क कयो, जिससे शादी कई? न उन सां मुंहिंजो इश्क न हुयो, उहा ज़ोरी तोखे मिली? पोइ अरेंज मैरिज? जॾहिं होॾां न थियो त पोइ जेको आहे अरेंज मैरिज थी। त उन तोखे ज़िंदगी में के ताना त ॾिना हूंदा? कॾहिं बि न, मुंहिंजे माज़ी जो कोई तानो ज़िंदगी में न ॾिनो ऐं मुंहिंजे ॿांह ते नालो बि लिखियलु आहे, त कॾहिं हुन इहो न चयो आहे त हीअ छा आहे ऐं मुंहिंजो सुठो साथी आहे। उनजो नालो त अॼु ॿांह ते लिखियलु आहे, वाह, ॿांह असां ॾिसी सघूं था? न ॿांह ढकियलु आहे, ॿांह न त। अच्छा, हा ॿांह ढकियल ई हूंदी आहे? हा, ॿांह ऐं ॿांह कंहिंखे ॾींदा न आहिनि माण्हू, न, जे ॿांह वठिबी आहे त पोइ बंदूक जी ज़रूरत वठिबी आहे। बंदूक जी ज़रूरत वठिबी आहे। अच्छा ज़ाकिर, मूंखे इहो ॿुधाए, तूं जेको इश्क कयो हिकिड़ो ई कयो? जी। का छोकिरी तोखे पंहिंजो दिलि ॾे ऐं तोसां अची रुजो करे त ज़ाकिर तोखां बग़ैर मां मरी वेंदुसि, मूंसां दोस्ती रख, दोस्ती रखंदुसि? बिल्कुलु न। छो? वजह? बसि मूंखे शादी बि आहे, दिलि बि आहे, बच्चा बि आहिनि, सभु कुझु आहे, मूंखे ज़रूरत ई न। अच्छा, मूंखे इहो ॿुधाए, ईअं थियो आहे। ओके, मूंखे इहो ॿुधाए, आर यू श्योर त तूं बिल्कुलु मर्द बि आहीं? सर हाणे सबूत पैदा कया अथसीं, अहिड़ी ॻाल्हि न आहे। सबूत पैदा कया? जी। उन शायदि बि आहे? जी, गवाह बि आहिनि। अच्छा ठीकु आहे, कोई अहिड़ो मौक़ो ज़िंदगी में कोन आयो त कंहिं छोकिरीअ तोखे तानो ॾिनो हुजे तूं मर्द न आहे? न, कॾहिं बि न। यानी उन्हनि तुंहिंजी मर्दान खे ॾिठी न? कॾहिं बि न ॾिनो तानो। यानी उन्हनि तुंहिंजी मर्दान खे ॾिठी? मां उन्हनि खे ॿुधाईंदमि त मां मज़ाक कंदो आहियां, बाक़ी जेको आहे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अच्छा, रऊफ़ क़दर तुंहिंजो इलाही दोस्त रहियो आहे वेझो? जी। उन सां कुझु शयूं तुंहिंजियूं अनबन बि थियूं, को अहिड़ो वाक़ियो तूं यादि कर जो बजाए मां तोखे ॿुधायां तव्हांजो थियो? न दादा, रूप सां कॾहिं अनबन न थी आहे, इलाही वेझा रहिया आहियूं, हिकिड़े ॻोठ जा आहियूं। उहे चयमि न, त उहो बि शायदि तव्हांखे पसंदि कंदो हो, छो त हुन ज़माने में त ॾाढा ख़ूबसूरत हो। न सर, अलाह न करे मूंखे रऊफ़ क़दर पसंदि करे, मां ज़ाकिर ने बि कॾहिं क़बूल न कयां। ओके, तुंहिंजो इहो टेस्ट न आहे? अच्छा, ज़ाकिर जो बि टेस्ट उहो ई हुयो जेको फज़ीलत जो हुयो? न, डिफरेंट आहे? बिल्कुलु चेंज आहे। ज़ाकिर ॾाढो सिंपल आहे ऐं जेको आहे ज़ाकिर खे पोइ जेका छोकिरी वणंदी उहा मतिलबु कीअं हुजे? मतिलबु वेनिस जी उन शहज़ादी वांगुरु हुजे या कोकाफ जी परीअ वांगुरु हुजे? उहा बिल्कुलु करिश्मा वांगुरु हुई। उन टाइम मां करिश्मा जी फिल्मूं ॾिसंदा हुउमि घणो। अच्छा। हा। ऐं पोइ तो में बि घणेई करिश्माती शयूं? न, अच्छा, उहो मूंखे चवंदी त तव्हां गोविंदा वांगुरु आहियो, छो जो मां डांस वांस कंदो हुउमि। हा, तव्हां सुठी डांस कंदा हो? कंदा हुआसीं, हाणे न। अच्छा, हाणे न कंदा? हाणे त ईअं सहरा लाॾा फज़ीलत चवंदा। अच्छा, सहरनि ते मूंखे यादि आयो त हाणे अक्सर तव्हांखे फंक्शन्स में, शादी विहांउ जे फंक्शन में या सालगिरह थींदी आहे या कंहिं बि क़िस्म जी का तक़रीब थींदी आहे, तव्हांखे सहरनि जे लाइ घुराईंदा आहिनि ऐं तव्हांखे इलाही पैसा मिलंदा आहिनि। जी जी। इहो मतिलबु तव्हां सम्झो था त तव्हां इहो हिकिड़ी माई थी करे तव्हां वञी इहो कमु कयो ऐं उहे पैसा खणी अचो, वरी उहे पैसा तव्हां वरी ख़र्चु कयो अचे पंहिंजे घर में बि, त उहो पैसो जाइज़ आहे या? सर, उन्हनि खे ख़बर आहे न त ज़ाकिर आहे, पर मां गेटअप फज़ीलत वारो थो कयां, महिनत आहे। फज़ीलत बेगम थियण में बि वॾो टाइम लॻंदो। ओके, ॿुधो त सही, और ॾिसो तव्हां पंहिंजे अखरनि ते क़ाइमु रहिजो। तव्हां चओ त पैसनि खे हासिलु करण जे लाइ इहो कबो आहे? जी। पोइ सिर्फ़ु इहो छो? उहो जेको मूं तव्हांखे पहिरीं चयो हो त राति जो कराची आहे वॾो शहर आहे की ख़बर ई न आहे केरु किथे थो रहे, केरु कंहिंखे गाॾी में विहारे खणी हले त को मसइलो ई न। सर, हुन में हिन में वॾो फ़र्क़ु आहे। वॾो फ़र्क़ु आहे। हू आर्टिस्ट न हूंदा आहिनि, असां आर्टिस्ट आहियूं।
न त उहो त तव्हांखे पैसा ई ॾींदा न, हा। तव्हांखे त फज़ीलत सम्झंदा पर न उहो कमु न आहे करिणो। न। उहो जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त ही उहो आहे जेको आहे ज़ाकिर आहे, हा उहो पोइ ॿियो को मसइलो थींदो। बाक़ी उहो त सीधे त फज़ीलत ई सम्झंदा न। न फज़ीलत भले सम्झनि, पर फज़ीलत खां ॿाहिरि निकिरंदी। अच्छा चलो ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां सां इहे असांजी ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं। असांजो हिकिड़ो सेगमेंट आहे जी जेके असां एक्टिंग चवंदा आहियूं। असां हर भाषा सां भाषाज़ादी सां एक्टिंग कंदा आहियूं, यानी ड्रामेबाज़ी कंदा आहियूं। अच्छा त असां बि ड्रामेबाज़ी कंदासीं। दोस्तो हलूं था असां पंहिंजे उन एक्टिंग जे सेगमेंट ॾांहुं। ही सी तावीज़ वठी आयो पंहिंजी प्यारीअ जे लाइ। ही तावीज़ मुंहिंजी प्यारी जेका आहे पाणीअ में मिलायांसि ऐं पोइ इहो पाणी मां पंहिंजी प्यारीअ खे ॾींदुसि ऐं पोइ प्यारी पाणी पी वेंदी ऐं पोइ प्यारी मुंहिंजी थी वेंदी। केॾा मां ख़्वाब लधा अथमि पंहिंजी प्यारी जा। भाभी त सही, उहो तोहफ़ो त खणी जेको प्यारी खे ॾींदुमि, तोहफ़ो बि ॾींदोमांसि ऐं हीअ पाणी जी बोतल बि ॾींदोमांसि। मां खणी अचां। ॾाढी ईअं लॻी आहे, ॾाढी ईअं लॻी आहे। चङो थियो पाणी पियो। हे चाकी मुंहिंजो पाणी छो पीतई? छो? हे मुंहिंजो पाणी हो, मुंहिंजो प्यारी जो पाणी हुयो। हाँ हा हा मुंहिंजी प्यारी जो पाणी हुयो, हिन में तावीज़ मिलियल हुयो, हे तावीज़ मिलियल पाणी हुयो। ही मूंखे छा थो थिए? हाँ चक्कर सुठा अचनि। तोखे चक्कर छो ईंदा? तोखे चक्कर हिन लाइ ईंदा न तूं मुंहिंजो तावीज़ वारो पाणी पीवे, मुंहिंजी प्यारी पीए या त मुंहिंजी थिए हा न। मूंखे छो थो वणे तूं जबला जिन तो छो थो देखेगा जो वो जले जाएगा। कौन ज्वारे में नहीं कौन तो मुझसे प्यार करो, कौन जो तो मुझे वेलकम बैक दोस्तों। तव्हांखे मां हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवां थो। तव्हां ॾिठो त असां केॾी ख़ूबसूरत एक्टिंग कईसीं। मुंहिंजो त साह ई सुकी वियो त फज़ीलत बेगम जहिड़ी माई जॾहिं मूंखे भाकुर पाईंदी त मुंहिंजो छा असरु हूंदो। सो बहरहाल पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो, तव्हांखे यकीनन तव्हां इंजॉय कयो हूंदो। सो दोस्तो असां पंहिंजे किसे अॻिते वधायूं था। असां वटि जेको सेगमेंट आहे उहो आहे रैपिड फायर। ज़ाकिर असां वटि रैपिड फायर आहे। रैपिड फायर चवंदा आहियूं असां उन सेशन खे। असां वटि 2 सेशन हूंदा आहिनि, ए ऐं बी। ए में असां तव्हां हिकिड़ो नालो ॿुधाईंदासीं ऐं फौरी तौर ते उनजो जेको इमेज तव्हांजे ज़हन में अचे थो तव्हां असांखे चई ॾियो। ठीकु आहे? तयारु आहियो? ठीकु आहे, बिल्कुलु तयारु आहियो? ओके। मां वटि जेको पहिरियों नालो आहे उहो आहे राजा मेमण। तबियत जो तेज़ आहे, दिलि जो सुठो आहे। बिशारत समो। ॾाढो मिठो ॻाल्हाइण जो। तव्हांखे वणंदो आहे? हा। उहो शायदि इन जे करे बिशारत खे ख़ूबसूरत छोकिरा वणंदा आहिनि। इहा असर मूंखे ख़बर न। इहा ख़बर न आहे तव्हांखे? ओके। रऊफ़ कंदर। जज़्बाती, ॾाढो जज़्बाती, सोचींदो सम्झींदो न आहे। अच्छा। हा। सोराब सुमरो। सोराब सुमरो सही आहे। अली गुलमला। पंहिंजी जाइ ते सुठा आहिनि, तमामु सुठा आहिनि। मां गॾु कमु कयां पियो उन्हनि सां, उन्हनि जे बारे में त मां कुझु बि नथो चई सघां न। ऐं मूंसां सुठा हलंदा। शेर दिल गाहू। शेर दिल गाहो। ओके। नजवा काविश। तमामु सुठी। ऐं नजवा जॾहिं यूट्यूबर थी जी त उन तुंहिंजो सहारो वरितो। जी बिल्कुलु।
ऐं तूं हुनजो ॾाढो सहारो ॾिनो। ॾाढो, हा तो हमेशह सहारो माण्हू ॾींदो रहियो आहे। जी। मां त तोखे मिनतूं करे करे बीठो, मूंखे त ओके। मां वटि हिकिड़ो ख़ूबसूरत नालो आहे, ख़ूबसूरत छोकिरी आहे जंहिंखे ॾिसण सां ई माण्हू चवंदो आहे त यार मेरे सपनों की रानी, तानिया ख़ान। सर हिन जे लाइ मां छा चवां, कुझु बि नथो चई सघे। असल में छा आहे जो तुंहिंजी छोकिरियुनि सां घटि थी लॻे न। न मुंहिंजी लॻंदी आहे, पर उहो अञा मेच्योर न आहे। ओके ठीकु आहे, मतिलबु इहो तव्हांजो पंहिंजो ख़्यालु आहे उन। हा अञा मेच्योर न आहे। ठीकु ठीकु। असां वटि हिकिड़ो आर्टिस्ट आहे, कद जो डिघो आहे, नालो मां नथो खणा, तोसां इलाही कमु कयो अथई, मां हुनखे उठ पखी चवंदो आहियां। नालो ॿुधाए। हा वाहिद रज़ा। वाहिद रज़ा, वाहिद रज़ा जो नालो। सुठो माण्हू आहे, सिर्फ़ु सुठो माण्हू आहे। सुठो माण्हू त सुठो, सर सुठो आहे तॾहिं त चयो। उहो जॾहिं मुंहिंजे प्रोग्राम में आयो हो हिते, हा त मां उन खां पुछियुमि त फज़ीलत बेगम तोखे कीअं थी लॻे। उन छा चयो? छा चयो? चई जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे हा त मां हिनखे खणी कोकाफ ते हलियो वञा ऐं 2-3 महीना त मां हेठि ई न लाहां। इमरान चांडियो। सर इमरान चांडे सां मूं कमु कोन कयो आहे ऐं इलाही हुन सां वास्तो घटि रहियो आहे। मुंहिंजो आख़िरी नालो आहे उन डॉन जो, जंहिंजे लाइ चयो थो वञे त उनखे 11 मुल्कनि जी पुलिस ॻोल्हे पई, अञा उनखे मिलियो कोन्हे। उहो आहे सलीम जॉन। सलीम जान बहितरीन डायरेक्टर ऐं असां सां त ॾाढो प्यारु कंदो आहे। असां हिकिड़े पाड़े में रहंदा आहियूं। माशाअल्लाह, ज़बरदस्त। हीअ असांजो सेशन ए वारो त ख़तमु थियो जी। असांजो बी सेशन आहे, उन में असां तव्हांखे को बि हिकिड़ो वर्ड ॿुधाईंदासीं, पोइ उन वर्ड खे तव्हां पंहिंजे यानी हिकु अधु लाइन में यूज़ कयो, ठीकु आहे न। जीअं मां तव्हांखे मोहबत चवां त तूं चए त मां मोहबत ते यकीन नथो रखां, अहिड़े नमूने सां। ओके। गुलनि वारी छोकिरी। सभु कूड़ा। नंबर ॾींदा रहो। इहे सभु दिलासा आहिनि। अच्छा, पोइ बि प्यारा लॻो, इहे दिलासा। ये दिलासा। ओके। ख़ानदान। ख़ानदान, ख़ानदानी माण्हू त ख़ानदानी हूंदो आहे, पोइ चाहे ग़रीब हुजे या अमीर हुजे, ख़ानदानी ख़ानदानी हूंदो आहे। पत्थर। पत्थर पंहिंजी जाइ ते भारी हूंदो आहे। समुंड जी छोलियूं। कंहिंखे बि खणी वेंदियूं। रंगन भरी शाम। रंगन भरी शाम, इहे बि कूड़ा रंग ॾेखारींदा आहिनि माण्हू। तव्हां त सचाई ॾेखारियो। हा असां त सचाई ॾेखारींदासीं। ईमानदारी। ईमानदार थियणु ज़रूरी आहे। ईमानदारी हमेशह तव्हांखे कमु ईंदी। तव्हांजी वॾी महिरबानी। असांजो हीउ सेशन बि पूरो थियो ऐं तव्हां सां रैपिड फायर असां जो जेको बि ए बी वारो सिलसिलो हुयो तव्हां ॾाढो ख़ूबसूरत नमूने सां असांखे ॿुधायो। असां वटि हिकिड़ो सेगमेंट आहे जंहिंखे असां एलिगेशन्स चवंदा आहियूं। जी। ही इल्ज़ाम हूंदा आहिनि जेको बादशाह या बादशाहज़ादी ईंदी आहे, पर तूं त ॾिठो ई न आहे, अधु बादशाह या अधु बादशाहज़ादी आहे, ठीकु आहे न। त तव्हां ते जेके इल्ज़ाम आहिनि उहे असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तव्हां उनजो असांखे हा या न में जवाबु ॾिजो। जी जी। पर उन इल्ज़ाम ते हलण खां अॻु में असां चाहींदा आहियूं त जेको असांजो गेस्ट आहे, बादशाह आहे या बादशाहज़ादी आहे, उनजो मूड सही हुजे, छो त उहो इल्ज़ाम ॿुधण खां पोइ मूड ख़राबु थी वेंदो आहे, दिलि ख़राबु थी वेंदी आहे, ॾाढो पेनफुल आहे। मतिलबु कंहिंजो पोस्टमार्टम करण को एतिरो सवलो त न हूंदो आहे न। सो असां चवंदा आहियूं त उन खां को हिकु अधु को जेको आहे 2 सिटनि वारो को कलाम को ॿुधूं ताकी उहो फ्रेश थी वञे। सर इल्ज़ाम तो हम पे वैसे भी सही, मुंहिंजो मूड ख़राबु न थींदो। तव्हां जेको आहे न तॾहिं बि जेकॾहिं तव्हां ईअं ॿ लाइनियूं ईअं गुनगुनाईंदो त वाह वाह थी वेंदी। ही हसी जिंदगी गुजरी वही, ख्वाब हो या हवा का खबर ही न पई।
ज़ाकिर ऐं फ़ज़ीलत बेगम। फ़ज़ीलत ते हिकिड़ो इल्ज़ाम आहे, ॾाढो ख़तरनाक इल्ज़ाम आहे। फ़ज़ीलत ते इल्ज़ाम आहे त पाड़े में हिकिड़े हमरा तोखे कुझु पैसा ॾिना त मूंखे मुंहिंजे महबूब खे सारणो आहे, जलाइणो आहे। हे नंबर ते ॻाल्हाएसि ऐं उनखे चयसि त मां फलाणे जी दोस्त थी ॻाल्हायां ऐं मां सां ॾाढो प्यारु कंदी आहियां ऐं वग़ैरह वग़ैरह वग़ैरह। उनजा तूं उनखां पैसा वरिता ऐं पोइ तूं उनखे फ़ोन करे इहा ॻाल्हि कई, पोइ जिते उनजो वॾो झगड़ो विड़ो बि थियो। सही आहे न? सर इहो इल्ज़ाम आहे, ईअं न कयो आहे। इहे त शयूं थींदियूं आहिनि। इहे त असां चो त न विसार जो, कतई न विसार जो त तव्हांजे अपार्टमेंट में सलीम जान बि रहंदो आहे, बिल्कुलु रहंदो आहे। हा, ऐं उहो पाण चयो त मुंहिंजे पाड़े में रहंदा आहियूं, ऐं उहो ॿिए खे त नज़र रखे न रखे, तो ते मुद्दे ज़रूरु नज़र रखंदो, वॾो आहे न असांजो, नज़र त रखंदो न। हा, फ़ज़ीलत बेगम खे कुझु माण्हुनि राह वेंदे किडनैप कयो ऐं उनजी कुझु तस्वीरूं ठाहे उनखे ब्लैकमेल कयो। सही आहे ग़लति? ग़लति आहे। उहे तस्वीरूं आहिनि त हा, भले हुजनि। श्योर? हा हा, बिल्कुलु हुजनि। ओके, ठीकु आहे। हाणे तव्हां असांजे टिनि इल्ज़ामनि खे रद्द कयो आहे। जी। चोथों इल्ज़ाम तव्हां ते इहो आहे त तव्हां ग़लती सां जॾहिं गेटअप लाइण तव्हां विसरी वियो, तव्हां पंहिंजे घर में दाख़िल थियो त तव्हांजे ॿारनि तव्हांखे ॾिसी ऐं पंहिंजी अमीअ खे, जॾहिं तव्हांजी वाइफ खे रड़ करे चयो त अमी 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 कोई ख़ातून आई है आपसे मिलने। सही आहे या ग़लति आहे? सर ग़लति आहे, छो जो कॾहिं कॾहिं मां रिकॉर्डिंग ते घर मां ई तयारु थी वेंदो आहियां। जेको मुंहिंजो नंढड़ो 1.5 साल जो आहे उहो बि मूंखे सुञाणींदो आहे, चवंदो आहे पप्पा। ओके, गेटअप में बि। अच्छा, इहो हिकिड़ो ॿियो इल्ज़ाम आहे त तव्हां अक्सर कोशिशि कंदा आहियो त घर मां तयारु थी वञा त जीअं माण्हुनि जी नज़र में अचां ऐं माण्हू मूं ॾे मतवजा थियनि ऐं उन खां तव्हां के फ़ाइदा वठो। सही आहे या ग़लति आहे? न सर, इन जे करे न, इन जे करे त मां पाण मेकअप आर्टिस्ट रहियो आहियां, त मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त टाइम आहे त मां पाण मेकअप करे पोइ वञा। अच्छा, तव्हां पंहिंजी शुरूआती ज़िंदगी में वॾा खीस कया ऐं मां उहे इल्ज़ाम वर्जाइण नथो चाहियां। तव्हां सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां पंहिंजी शुरूआती ज़िंदगी में जॾहिं तव्हां ब्यूटी पार्लर ते कमु कंदा हुयो, तव्हां वॾा खीस कया ऐं कुझु मासूम ज़िंदगी में तबाह कयूं या न? न सर, मां बिल्कुलु सिंपल ऐं ॾाढो डिॼणो हुयुमि। ओके, आख़िरी इल्ज़ाम आहे मुंहिंजो, सही सही ॿुधाइजे। हा। फ़ज़ीलत बेगम शादियूं घणियूं कयूं? शादी हिकिड़ी कई, 2 शादियूं कयूं। फ़ज़ीलत बेगम? फ़ज़ीलत बेगम 2 शादियूं कयूं। फ़ज़ीलत बेगम प्रेग्नेंट बि थी कॾहिं? न, कॾहिं बि न। न थी। ओके, तव्हांजी वॾी महिरबानी, करो वॾा लख सन तव्हांजा जो तव्हां टाइम कढी असां वटि आयो। थैंक यू सर। असां जेको बि ईंदो आहे असां ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हियूं कंदा आहियूं, ॾाढो भाइपी वारे अंदाज़ में। असांजी का दुश्मनी न हूंदी आहे। बिल्कुलु सर। असां सिर्फ़ु पंहिंजे पब्लिक खे एंटरटेन करण जे लाइ जेका सचाई आहे उहा ॾेखारींदा आहियूं। ऐं मां ॾाढी कोशिशि कई त मां सचाई ॾेखारियां पब्लिक खे, पर हे असांजे कंहिं बि इल्ज़ाम खे हुन ओबे न कयो। तव्हां असांजी पब्लिक खे कहिड़ो मैसेज ॾींदो? पब्लिक खे मुंहिंजो इहो मैसेज आहे त बसि जियो और जीने दो। कुझु माण्हू जेके आहिनि अहिड़ा कमेंट लिखंदा आहिनि अॼोके दौर में बि, जॾहिं सम्झनि था त ही आर्टिस्ट आहिनि, ही हिकिड़ो गेटअप आहे ऐं जदीद दौर थी वियो आहे, त नथा सम्झी सघनि अञा ताईं जेको आहे हू ग़लति जेको आहे लिखनि पिया। उन में कुझु पंहिंजा आहिनि, कुझु परावा आहिनि। ओके दोस्तो, हीउ जेको मैसेज आहे साईं जो, इहो गौर सां तव्हां ॿुधिजो। हीउ तव्हांखे क़तल इहो नथो चवे त तव्हां हिन वांगुरु गेटअप करे ऐं पंहिंजी रोज़ीअ जी तलाश में निकिरो, क़तई ईअं न कजो। सो इंशाअल्लाह ताला वरी कंहिं नए रंग, नए रूप में, नए भाषा या भाषाज़ादी सां तव्हां सां गॾु हूंदासीं। महिरबानी। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।